जी दोस्त अचण वारा आहिनि मुंहिंजा ॿ टे जी हीअं कर 4 कप चांहि जा खणी आ। हाँ आयो 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 आया से आया से हे बा 4 कप खणी आया से शीशे वाला सपा जेके चवण जी सुठो आई अरे बाबा मेहमान वेठा आहिनि मां चयो मां त 4 कप चांहि जा खणी आ त तूं अब 4 कप न साईं हिन में भला ने भाजी तो कोन खणदा या पानी पींदा होए 4 कप न बाशो माके बुलाए तो यार सादो माण्हू आहे सफ़ा सही छो? मां तोखे इहो चयो त महिमान आया दोस्त आया आहिनि मुंहिंजा हाँ 4 कप चांहि जा खणी आ। चाय माना करे इन में विझी खणी जा चांहि विझी हिन में खणी अचां न ख़ाली कोप खणी आयो ख़ाली कोप महिमान चटींदा छा? मां असल में समझ था जो 4 कप माना सुठा चयो न चाय वाला मां जो कोप त हे नाने जल जाएगा हाँ हेडी खुली है हेडा मां हेडी ये तो कोई ना मत कमन लगो का कमन तो है वर मत डडूर लगी वरी सफा कमंदा ये चालू करे ये चालू देने को करे बना कम क्या करे भी हाँ क्या करे भी ये कहाँ दिया बाकी तुझे अल्लाह कर दो अब किंदा है ना पंहिंजे माल लाया बसो अच्छा माला ला दो बाकी तुझे लाया मां त बरसा मां तो वठा बटरे वे सा मेन का वही के बड़ी हेठो ॾिसां पे मां तो थुली आहे मजबूत वाले कीअं मां तो हूंदी ये तो पता दी हाँ? क्या के अरे खादा दिया न ॿारनि वञाया हूंदा मां वरी ॾिसां पियो मां तो भली आहे त वठां मेन का तू हाने खाने जो केड़ो जान का ये खान अरे ये जाके अरे हे खादा दिया हां मानुआ जानवर छा है खादा दी न मत चुके हे जबाड़ा ला बाकी तू ना खा केड़ा खाया ये हाने तारा पटेल यार न बाबा मां त अरे भाई हे कूड़ा है हे जबाड़ा ला हम तो न वो गड़ा बड़ा आयो हूंदा न गड़ा कीअं पोइ गड़ा उछली ने खाई वेंदो सॼी अच्छा मैं मत माण्हू जानवर छा आहे छा थियो थी न बाबा मां चो खादुम मां चो तूं खाधा रहे ॾिसो चबाड़े ला न हे बाक़ी हे बि चबाड़े थियो बि चबाड़े थी कदा मत कंज में आयो जेको बकरी आयो मैं एतिरो असां मां ई न लो आहे टुकड़ो पका तूं खाधो आहे न सच्ची ॻाल्हि ॿुधाए अॼु मां आयो का मां के पहुंची विया मां के बेहतरी थी विया के मां को थी 540 हाल 80 हाल 20 हाल त रेट भी याद नथा पव ओ जोर तो खाए तेल पेरो 120 130 हूंदो हुयो मज़ा कंदा हुआसीं लाड़काणो कोटिया शिकारपुर हैदराबाद कराची मोटरसाइकिल ते घुमंदा हुआसीं हाणे त वरी साइकिल बि कोन्हे घर में तेल महांगो आहे उन खां पोइ ला तो किने किरे ॿिया सौदा सामान महांगा अची विया हाणे घर में भाॼी नथा आणे सघूं की आहे कोन पचायूं छा ते हिन जे करे पोइ मां पाण बि मिड़े खाई करे गुज़ारो कयां पियो वरी हाणे इरादो हुयो त हिकु भरी ॿारनि लाइ लुड़ी वञा तूं अची वञे वरी घणे पैसो ॾींदे मूंखे माल कोन्हे मूंखे घर में कॾहिं बि कोन्हे पर वरदुमि पंहिंजे भातियुनि लाइ खाइण लाइ हा त छा कयूं महांगा पती वई हाणे वरदुमि ऐं चूंडे चूंडे थुला थुला गन्ना जेके हुजनि खाइण में अचनि जेके जीअं माण्हू खाई सघे छोला पकाए मोकार दे जने छा खाइनि तव्हां खाईंदा आहियो असां त खाईंदा आहियूं असां छा कंदा तव्हां माल खाईंदा आहियो हा न असां माल खाराई पैसो हूंदो आहे न जाम असां ग़रीब था नथा करे सघूं गुज़ारो हां भली आहे तुंहिंजी मां न खाने बुख ट्रोनी कोडी बुख ते आहे मामा ट्रोनी कोडी बुख ते जोर न खाई बिया न छा मां खा न भाती बि मुंहिंजा बुख ते वेठा आहिनि ट्रोनी कोडी छो कुझु खाराए न पोइ कमाए न कुझु कमायो छा नौकरी मज़दूरी आहिनि कोन मज़दूरी आहे सिर्फ़ु त गाड़ी 500 रुपया सॼो ॾींहुं हणणु किलो उन मां कीअं बि नथो मिले हाणे उन मां ॿुधाए बटालूं छा वठूं मिर्च छा वठूं लूणु छा वठूं धूड़ छा ई छा वठूं बड़ा रुखी मानी पचाए खा न जुअर गौआ भली न हाणे वरी त पेट में ना कीड़ो पैदा कंदे
अड़े इन कीड़े को वधीक ॿियो कहिड़ो कीड़ो हूंदो हाणे मोटरसाइकिलूं हूंदियूं हुयूं परे परे वेंदा हुआसीं ॿाहिरि करे कमाइण पोइ होटलनि ते मज़ूरी करे शाम जो घर मोटंदा हुआसीं हाणे मोटरसाइकिल ते वञूं काॾो तेल काॾो विझूं हिते घर में मज़ूरी आहे कोन कोई गाह खाई गुज़ारो कयूं छा कयूं वही बस जोर खेलो छा कयूं भला हाणे मामा सनी आया थोरी मिठी न आहे न त चौकीदार सनी बियाण के छाजे लाइ चौकीदार बीहाईंदे चओ पाड़े जाऊं त आनंद तो केरु ॾींदो न पाड़े जाऊं नफा नहीं नफा चलो मामा बुख लगी आहे मामा बुख लगी आहे ना तो कोराल वठो नी कॾो बुख मामा न कर ना कहीं ना छड़े बाक पे खावा ना ना बुख ते आला बुख ते अरे सर तो करे के न न न न इन कर वाला अजो कोरी भरी दे मां अजो कोरी बारड़ के खाया हरी हां हरी तो नींद नहीं लगी जावा दोबारा की जावा बस महीनो खन हल्दी न रब उनी रोज खेला देता मां के बते याला पैसो ना है अल्लो मोकारो कर बा तो मेरे थोड़ी कितनी लोग के साथ तो कुंडा हां अल्लाह खुश कर दी अल्लाह तो के बधाई दी ओ बाबा ॾिसो हे मौला ई भलो माण्हू अथव मां खे ॾिने जुअर ॿारनि खे खाइण जे लाइ महांग पती हुई तेल महांगा आटा महांगा गिह महांगा धूड़ वाई छाजी पुराई करे छाजी पुराई कयूं हिनखे शाबत आहे पोइ बि मौलाई खे माण्हू माल खां नथा ॾियनि हिन माण्हुनि खां ॾिनी आहे बावड़े से जोर खादी दे ने तूं बि चवे न अहिड़ो ज़ुल्म छो था करनि असांजा इहे जेको आहे हुकुमरान जेके आहिनि इहे वज़ीर आज़म आहिनि धूड़नि चाहिनि हिननि खे चओ भली न कयो हेॾी महांग बि न करनि वाइडी मुआ करनो के गरीब माण्हू जोर दुखाए हिन अञा शादी बि न कई आहे हिन चवण त वठो ना शादी के तो बस हम जोर खांदा रे बेजा मुंहिंजी चवण वठो जॾहिं शादी करे न हिकिड़ो वेलो जुअर जो पचाए खाराए जाए नी सही दे गे को बग़ैर घुमाए मां कतर करे सलाद न कबी आहे जीअं होटलनि ते ईअं करे ॾिजानि हां ठीकु आहे न मां ॾाढो खणी अटो खणी अचां हिकिड़ो गॾा गारो भरे न ना गडा गारो ना बा मां हिकिड़ी भरी हां शाबाश दी दादा न तो शाबाश वरी बि ॾिनई वरी असां हाणे हिन वज़ीर आज़म खे जा कंहिं ॿिए हुकुमरान खे तरस रहम कोन्हे पोइ तोखे शाबाश आहे हां ना शाबाश शरीफ चढ़ियो आहे न शाबाश शरीफ चङो आहे इहो थोरी खाई त ॾिसो मां छो खाऊं अल्लाह खाई ना पंहिंजो पेट पूरो मिठी थी खाई ॾिसो मां मां रखे थोरी खाई ना मां न खाई छा कयूं असां मजबूरी खाऊं था असांखे त बुख आहे न हे त भ्रम ते हूंदो न पैसा मां न खाई मां वञ घर शाबाश दी शाबाश दी मां लाटो खणी अचां हां मां टुकुर लड़ी मां वञा कम था थोड़ो नंढे मोकलिया थो वरी चैनल खे सब्सक्राइब कजो लाइक कमेंट कजोसि हा बाक़ी गाह जी भरी मिली आहे खाइण खां तार अचनि निभागो माण्हू आहे ॾिसो था शाबाश त पोइ बि हा त कई गाह जी तव्हां बि ईअं कंदा कयो पाड़े में गाह हुजेव न राति जो लुणी करे ॾींहं जो ॿारनि बचड़े खारायो पाण बि खाओ ऐं चकियो छाजा गे छाजा बटालू उहो गानो ॿुधो अथव छाजा मामा छाजा चाचा अचो त कयां झूलेलाल असां बि छाजा गे छाजा बटालू जुअर खाई कयूं था कमाल हली आहे हीअ त रखां न पोइ वरी खणी वञा घर वञी ॾाढो बि खणी आहे लटो बि खणी आहे मोकल मिली आहे हमारा वरितो आहे गाह तूं बि खाधी आहे न चङो कई बाबा पुट हाणे तूं घर में तूं बि खाए थो न पंहिंजी भेनरुनि खे भाइरुनि खे माउ खे सभिनी खे खाराए हा गुज़ारो कर ख़र्ची न घुरिजो मां खाऊं हा माण्हू चवंदा तुंहिंजा पुट भई इलाही ख़र्ची करनि छह था खाइनि दुकाननि ते जुअर खाओ कणिक खाओ पन खाओ बबूर खाओ धूड़ खाओ ॿेरियूं खाओ कंदा खाओ भितर खाओ हलो हितां काॾा पूरा हिते यार जल्दी ॾाढो खणी आहे त वरी माल फिरी न वञे मां चवे हा न जेसि ताईं खणी मोकल बि मिली आहे जल्दी वाह जल्दी मां चवां थो गॾा गारो कयूं आहे ॿुधे वरी मालिक बसि इहा भरी खोड़ आहे जेका मिली मां वञा पाड़ वञा गॾा गारो खाइजां यार रोज़ केरु सवाल अचा थो